जन प्यारा दोस्तों, अज असांजी तमाम सुठो असांजो नाले वारो सिंध जो सुगड़ है आशिक़ अली खोसो साहब जो न्यू सैदाबाद जो है। हींअर असांजी ही कचहरी हले पई शहदादपुर में एक अंबन के बाग में। तव्हांखे एक ज़बरदस्त किस्सो ॿुधाईंदासूं जंहिंमें एक गरीब जी ज़बरदस्त कहानी आहे। उम्मीद कयूं था त पहिरियां वांगुरु हिन मुंहिंजे चैनल हाकिम पाकिस्तानी के लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन के भी लाज़मी प्रेस कंदा। त पोइ दोस्तों अचूं था कहानी की तरफ। जी साईं। साईं हिकिड़ो ग़रीब हो सो केॾा गुज़र सफ़र ते वियो थे। हिकिड़ो बादशाह हो, उनजो पुटु हूंदो हो। उहो उन ग़रीब जे पुटनि सां गॾु रांदि रूंद कंदो हो। सम्झे त हुनखे चई हाणे वञा पियो केॾा गुज़र सफ़र सां, हाणे ही तुंहिंजा निढड़ा भाइर अथई, इन्हनि जी पारत अथई, आउं वञा पियो गुज़र सफ़र सां। हीअ साईं वेंदे रहियो गुज़र सफ़र सां। हिनखे महीनो थी वियो, 2 महीना थी विया हलिया। त हिन जे मुल्क जो माण्हू उते वियो, ही माना कंहिं ॿी बादशाही में वञी निकितो। हा, ॿी बादशाही वटि, उते बादशाह वटि माना ही कमाईंदो हो। सम्झे त हिन जे मुल्क जो हिकिड़ो माण्हू हिनखे मिली वियो हुयो। उनखे चई त यार तूं वञी पियो ॻोठ त आउं तोखे हिकिड़ो गिफ्ट थो ॾियां, इहो मुंहिंजे बचनि लाइ खयों वञिजां। पर जेॾी महिल वेंदे वेंदे वियो पिए त माईअ खे चई त राति जो कॾहिं बि दरवाज़ो न खोलिजां। हा, माईअ खे नसीहत करे वियो त ॾींहं जो ॾींहं पर राति जो कॾहिं बि दरवाज़ो कंहिंजे लाइ न खोलिजां, भले आऊं ई हुजां, मुंहिंजे लाइ बि न खोलिजां। साईं ही वेंदे रहियो, उते गुज़र सफ़र कयईं। हिन मुल्क जो माण्हू हिनखे मिलियो। बादशाह खे चई यार मुंहिंजे मुल्क जो माण्हू आयो आहे, मूंखे हिकु अहिड़ो गिफ्ट ॾे त आउं पंहिंजे बचनि लाइ मोकिलियां, खाइण जी शइ हुजे या कहिड़ी बि हुजे। बादशाह चयसि, चई हाणे गिदरनि जी वाड़ी अथई मुंहिंजी, इन मां गिदरो पटे ऐं VVIP जेको सुठो तोखे लॻे उहो तूं पंहिंजे बचनि लाइ मोकिल। साईं हिन वियो वाड़ीअ में, वाड़ीअ मां वञी गिदरो पटियईं। गिदरो पटे हिन ॾिनो पंहिंजे मुल्क जे माण्हूअ खे, चई हीअ मुंहिंजी घरवारीअ खे रसाजां। उहो साईं गिदरो खणी वेंदे रहियो। हिनखे 2-2.5 महीना थी विया। गुरबत जो हिसाबु किताबु हिन मुल्क जो माण्हू जो उते वञी निकितो त हिन माईअ खे गिदरो ॾिनई। चई त हीउ जेको आहे सो तुंहिंजे मुड़ुस ॾिनो आहे, तोहफ़ो मोकिलियो आहे। साईं हुन बिस्मिल्लाह करे जे हुनखे वढियो गिदरे खे, त गिदरे जो जेको अंदरियूं ॿिज हुजे सो सॼो हुजे सोन जूं लालूं। पर हुन छा कयो, गिदरे खे वढियईं अहिड़े हिसाब सां, 4 आना हुनखे वढियईं, बाक़ी 2 हिसो जेको गिदरे जो आहे उहो हुन रखे छॾियो। बाक़ी 4 आना हुनखे वढियईं। 4 आना वढी, हा 4 आना जेॾी महिल हुनखे वढियईं गिदरे खे त उहो सोन जूं लालूं हुजनि। उन मां साईं हिन कुझु खपायो, कुझु घर बर ठारायो, पर मक़सदु माना हीअ जेको आहे सो ज़मीन खां 2 फुट मथे पई हले। सही आहे। साईं 2 महीना गुज़रिया, 3 महीना गुज़रिया। हाणे हुन ग़रीब जे ॿार बादशाह खां मोकिलायो, चई हाणे मूंखे इलाही वक़्तु थी वियो आहे, आऊं जेको आहे सो हाणे वेंदुसि ॻोठ। ॿुधी सार संभाल लही, चा बचनि जी वरी मोटींदुसि। त बादशाह चएसि, हाणे वञी पियो त हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु कजां। चई कहिड़ी जो? चई हाणे नए ॾिसी का, नए ॾिसी न जेका जबल मां नयूं बरसातुनि में या का नदी हुजे उन में अंदरि न सुम्हजां, ऐं अखि ॾिठे जो तपास कजां, ॾिसी ऐं पोइ कंहिंखे गुनहगार कजां, ऐं कन ॿुधे जो बि तपास कजां, अखियुनि ॾिठे जो, कन ॾिठे जो, ॿुधे जो तपास कजां, ऐं दरिया उन में नए में अंदरि न सुम्हजां। हीअ साईं वेंदे रहियो। उठनि जी का कतार पे आई, उन्हनि खे चई, उन्हनि हिनखे खणी खयों। ॿुधी हीअ आयो पे त हिकिड़ी नए अची वेली, राति जो टाइम थी वियो हलियो। हीअ नए जे कप ते मथे वेठो त उन्हनि वञी उठनि खे विहारियो नए में अंदरि, ऐं हिनखे चयूं त तूं लही आ हेॾां ते हेठि, अची असां सां गॾु मानी बानी खा। त हू लही आयो, मानी बानी खाई। जेॾी महिल सुम्हण जो टाइम थियो त हुन चयो त आउं सुम्हंदुसि मथे। त हुननि चयसि ईअं न कर, मथे न सुम्ह, हिते असां सां गॾु सुम्ह। हा, त हुनखे बादशाह जी ॻाल्हि ज़हन में वेठल हुई त नए में अंदरि न सुम्हजां। साईं हीअ मथे कप ते सुतो त मौसमनि जा चकर मथां जो नए जो वही त उठ बि खणी वई, ऐं हिन जा जेके साथी आहे सभु उहे बि खणी विया। बादशाह जी ॻाल्हि खे शरफ़ मिली वियो हुयो, अहमियत मिली, नए जे न सम्झां हिनखे अहमियत मिली वई हली। साईं वेंदे रहियो। ॻोठ जे माण्हुनि हिनखे चयो, चई ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी माई जेका आहे सा ज़मीन खां 2 फुट मथे पई थी हले, ॿुधी, ऐं तो जेको बादशाह जो छोकिरो हुन वटि छॾे वियो हुई उहो हुन वटि अचे वञे पियो, ऐं असांजे ख़्याल में त उन सां हुनजो कॉन्टेक्ट थियो आहे। सही आहे। ऐं उनखे कुझु को मिल्कियत मां ॾिनो आहे, तंहिंजे करे माना उहो ज़मीन खां 2 फुट मथे पई हले। पर गिदरे जी हुनखे ख़बर ई न हुजे त जेको मूं माईअ ॾे गिदरो मोकिलियो त उन जे करे मुंहिंजी माई एतिरे क़दुरु रसी वई आहे। साईं नालो छा आहे?
ॻोठ वारनि हुननि चयो यार माई तुंहिंजी ख़राबु आहे हीअं हूअं साईं हिन छा कयो राति जो हिन खे 2 महीना 3 महीना सफ़र में थी विया ॾाढी वॾी वार वॾा ॿुधी हा हिन जो सिस्टम ई माना जेको आहे माई बि न पई सुञाणेसि पर मक़सदु हिन माईअ खे जो सॾु कयो राति जो त माईअ दर न खोलियो माईअ दर न खोलियो साईं ॿुधी हा वरी उन चयसि उन जी मुड़ुस चयसि बादशाह जे पुट जो नालो वठी ॿुधाईंसि ऐं उन जी आवाज़ में ॻाल्हाईंसि त अम्मा ऐं उहो पियो ॻाल्हायां दरवाज़ो खोलो ऐं निंढड़नि ॾे थो अचां चयईं त आऊं हींअर राति जो पुटु दरवाज़ो कान खोलींदसि तूं सॼो ॾींहुं रांदि करे सॼियल थिए जो वियो घर ऐं हींअर वरी राति जो मोटी आयो आहीं राति जो दरवाज़ो ऐं कान खोलींदसि दरवाज़ो वरी बि सुबुह जो खुलंदो साईं हीअ न ॿुधो त ॾिठो त वाक़ई यार माई मारी त जेको आहे सो अमल कयो बीठी आहे हिन ॻाल्हि ते जेका हुनखे चई वियुसि ऐं हीअ कीअं था चवनि त हीअ जेका आहे सा एतिरे क़दुरु मालामाल थी वई आहे हीअं हूअं सुबुह जो टाइम थियो त हू छोकिरो आयो रांदि रूंद ते बचायो हुनजे निढनि लाइ माई जे जेके निढड़ा हुजनि उन्हनि सां गॾु रांदि करण लाइ आयो त माई चयसि त तो राति मूंखे सॾ छला कया ऐं दरवाज़ो छला खोलियो चई मुंहिंजी माउ आऊं कोन आयो हुउसि ऐं पंहिंजे भाइरनि सां रांदि करे सॼियल थिए विसलियो वरी आऊं आयो ई कोन आहियां चई पोइ राति तो मूंखे सॾ कया आहिनि ऐं आऊं हलां थी तुंहिंजे पीउ वटि ऐं हू उहो ॻाल्हि मुड़ुस जी आहे ॿुधी पे माई वारी त आऊं तुंहिंजे पीउ वटि थी हलां बसि साईं छोकिरे खे वरितई भई बादशाह वटि चई राति जेको आहे सो हिन दरवाज़ो खटकायो आहे ॿुधी मूंखे सॾ कया त मुंहिंजो मुड़ुसु छा सम्झंदो ऐं हीअं हूअं ऐं जेको आहे सो हिनखे सज़ा ॾे बादशाह पंहिंजे नौकरनि चाकरनि वज़ीरनि खे चयो त हिन जूं अखियूं ॿई कढी हिन मुंहिंजी तिरीअ ते रखोसि छो नाम फरमानी कए थो होॾां भाउ कयो थो सॾे ऐं होॾां माउ कयो थो सॾे ऐं हिननि जो पीउ वियो आहे होॾां ते सफ़र ते कमाइण ऐं नालो छा यकदमि हीअ जेको आहे सो राति जो हुनखे सॾ थो करे त बादशाह चयो हिन जूं ॿई अखियूं कढी हेॾां ते अची रखो हिन ते हथ ते त हुन हकल कई माईअ मुड़ुस चई सब्र कयो अखियूं न कढिजोसि इहो कोन ओॾो हारी असुल आऊं आहियां चई बादशाह सलामत आऊं वियोसि केॾां गुज़र सफ़र सां माई खे चई वियोसि राति जो दरवाज़ो न खोलिजांइ हिनखे मना करे वियोसि वरी मूं तुंहिंजे पुट जे आवाज़ में करे ॻाल्हायो मूंखे ओड़े पाड़े वारनि चयो त तुंहिंजी माई जेका आहे सा मालामाल थी वई आहे हली सम्झे उन लाइ करे आऊं लिकी वेठुसि ऐं बादशाह सलामत आऊं आहियां इहो कोन्हे हिन जूं अखियूं न कढो असुल ॻाल्हि हाणे माईअ खां पुछो त तूं मालामाल छो थी ऐं कपिड़ा लटा इहे छोकिरनि ॿकरनि खे किथां थी छो त पोइ हिते माई चयसि चई त पंहिंजे मुल्क जो फिलाणो माण्हू न जेको तो वटि आयो हो उनखे तो गिदरो ॾिनो हो चए हा पार पई ॾियसि चए हा बिल्कुलु मूं गिदरो ॾिनो चए बादशाह सलामत हुनजो जेको चाराना हिसो कटे सोबो ऐं लालू बि मूं तोखे खपाए ॾिनो त बादशाह सलामत हुन चयो त हा वाक़ई छोकिरे वारो जेको पीउ हो जेको हुनजे निढड़नि सां गॾु रांदि कंदो हो त चई त हा हिकिड़ो हिसो वाक़ई लालूनि वारो हिन मूंखे ॾिनो आहे उनजो मूं हिनखे मुआवज़ो ॾिनो आहे न को मुंहिंजे पुट जी मिल्कियत आहे न को छा ऐं टियों हिसो माई चयो त अञा बि गिदरे जो तुंहिंजो गिफ्ट मूं वटि मुंहिंजा मुड़ुस पियो आहे थियो इहा औरत अॼुकल्ह जूं औरतूं ॾिसो साईं तव्हां पाण साईं तमामु लाजवाब दोस्तो हिन कहाणी मां तव्हांखे लाज़मी सबक़ु पिरायो हूंदो ऐं सबक़ु मिलियो बि हूंदो इहो मक़सदु आहे त अॼुकल्ह जो जेको नफ़्सा नफ़्सी जो दौरु हूंदो आहे त कंहिं ते बि इल्ज़ाम जेसीं साबित न कयो पंहिंजे कन्ना अखियां न ॾिसो तेसि ताईं कंहिं ते बि इल्ज़ाम न ॾियो ऐं इन ग़लती में कई खून ख़राबा थी था वञनि कई घर उजड़ी था वञनि कई खाम खटी था वञनि मक़सदु इहो त चवंदा आहिनि त भितियुनि खे बि करनि पंहिंजे अखियुनि खां ॾिसो अॻिले ते पोइ इल्ज़ाम हणो ऐं पोइ को अॻिते वधाए क़दम खणो ऐं किथे सफ़र में वञो त के नेम या के नदी में न सुम्हो तमामु ज़बरदस्ती सुखड़ी जेको असांजो तमामु प्यारो दोस्त आहे सुठो सुघड़ आशिक़ अली खोसो न्यू सैदाबाद मां ऐं वधीक टीम ॾिसो पिया एजाज़ वेठो आहे शहबाज़ मीराणी वेठो आहे ऐं महबूब अली खोसो वेठो आहे घणी कुझु संगत वेठी आहे जेके बि वीडियो में सभु पंहिंजा दोस्त आहिनि हिन वीडियो खे लाइक कमेंट अॻिते शेयर लाज़मी कंदा ऐं हिन मुंहिंजे यूट्यूब चैनल हाकिम पाकिस्तानी लाज़मी सब्सक्राइब कंदा ओके सिंध सलामत साथ सलामत